मूसा खान था ऐलान जंग कर दो। के वीडियो में गाल कंदा सी लाला अब्दुल हुसैन सारियो जे बारे में, जो सिंध जो एक बेहतरीन अदाकार हुयो ऐं उन जी मौत कीअं वाक़ई थी ऐं घणा साल बीमार रहियो। लाला अब्दुल हुसैन सारियो दोस्तों एक सिंध टीवीअ जो, एक सिंध में रहंदड़ एक बेहतरीन एक्टर हुयो, पढ़ियल लिखियल हुयो ऐं उन खां अलावा ड्रामनि जे फ़न में बि उहो हिकु बेहतरीन किरदारु रखंदो हुयो। लाला अब्दुल हुसैन सारियो केरु ऐं किथां जो हुयो ऐं कॾहिं हुन ड्रामा सीरियल में कदम रखियो ऐं पहिरियों एल्बम कॾहिं हुन जो रिलीज़ थियो ड्रामो, तफ़सीली वीडियो में ॻाल्हि कंदासीं। वीडियो किथां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो, सुठो कमेंट ॾेई पंहिंजी राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। दोस्तों लाला अब्दुल हुसैन सारियो 3 साल कैंसर जे मर्ज़ सां जेको आहे सो तड़पियो ऐं 3 साल मुक़ाबिलो कई बीमारीअ सां, लेकिन आख़िरी उहो ॾींहुं पुॻो जिथे लाला अब्दुल हुसैन सारे खे कराची हिकु आगा खान इस्पताल में वञी दाख़िल करायो वियो। 3 ॾींहं हुते इस्पताल में दाख़िल हुयो। जॾहिं लाला जो मौत जी जॾहिं ख़बर ॿुधी सिंध वासियुनि ऐं पंहिंजे वारिसनि ऐं सिंध धरतीअ जा जेके एक्टर हुया ड्रामनि जा, उहे वञी जेको आहे सो आगा इस्पताल जे ॿाहिरियां जमा थी विया। दोस्तों लाला जो भाइरनि जो ऐं सौट मासात ऐं जेके फ़नकारनि जा बयान बि तव्हांखे ॿुधाईंदासीं त उहे छा पिया चवनि। त दोस्तों लाला अब्दुल हुसैन सारियो हिकु बेहतरीन सिंध जो अदाकार हुयो ऐं उन ड्रामा स्टेज ड्रामनि में जेको आहे सो पंहिंजी फ़न जो मुज़ाहिरो कयो ऐं पहिरीं स्टार्ट ड्रामनि मां कई। दोस्तों कराची, हैदराबाद, सखर ऐं दादू ऐं ॿियनि जेको आहे सो शहरनि में जॾहिं स्टेज ड्रामा थींदा हुया 1980 में, 1975 में, त पोइ लाला जेको आहे उन्हनि ड्रामनि में हिसो वठी पंहिंजो किरदारु अदा कराईंदो हो। उन खां पोइ जॾहिं 2002 में KTN थियो या सिंध TV थिया या ॿियनि चैनलनि ते जॾहिं ड्रामा हलणु स्टार्ट थिया त पोइ लाला उते बि फिल्मनि में कमु कयो ऐं ड्रामनि में खोड़सारनि में कमु कयो ऐं लाले जो विछोड़ो अॼु ताईं बि सिंध वासी न विसारे सघिया। दोस्तों हज़ारे लुड़कनि सां गॾु लाला खे पंहिंजे अबाणे ॻोठ में क़बर जे हवाले कयो वियो, मिटीअ जे हवाले कयो वियो। दोस्तों सिंध जा हिकु नायाब हीरा हुया इहे जेके अॼु असांजे दरमियान में न आहिनि। दोस्तों अल्लाह ताला खां दुआ आहे त इन्हनि खे जन्नत फिरदौस में जॻह ॾिनो वञे ऐं लाला जे बारे में ॿिया बि मज़ीद वीडियो अगरि जे ॼाणणु चाहियो था त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। वॾी महिरबानी।